बेटा होपफुली तव्हां सभिनी खे यादि थी वेंदो, ठीकु आहे? एक्सक्यूज मी सर, जी सर। लाइब्रेरी के बारे में थोरो ॿारनि में अनाउंसमेंट ॾिजो। हा जी। अच्छा बेटा, असांजे हिन स्कूल में हाणे जेको आहे सो नई लाइब्रेरी ठही आहे, सो उन लाइ जेके अव्हांजे घर में उहे किताब जेके तव्हां नथा पढ़ो या तव्हांजा ब्रदर्स तव्हांजी सिस्टर्स जेको को किताब नथो पढ़े घर ॾे, उहो किताब सुभाणे सभई खणी अचो, ठीकु आहे बेटा? जीअं असां पंहिंजी लाइब्रेरी में रखूं त ॿियो कोन मां फ़ाइदो वठी सघे। थैंक यू सो मच बेटा। अच्छा बेटा, कल मां हिकिड़ी अनाउंसमेंट कई हुई त तव्हांजे घर में जेके पुराणा किताब पिया आहिनि, अगरि कोई नथो पढ़े, तव्हां बि नथा पढ़ो, सो उहे घर खणी अचो, असां जीअं लाइब्रेरी में रखूं, ॿियो कोन मां फ़ाइदो वठे। केरु केरु खणी आयो बेटा किताब? माशाअल्लाह, सभु खणी आयो। सभिनि जे घर में अहिड़ा किताब आहिनि जेको कोन थो पढ़े। ॾियो बेटा, मूंखे ॾियो किताब तव्हां। ही किताब है जेको कोई भी न पढ़ंदो घर में। सर असांजे घर में ही किताब है। जेको कोई नथो पढ़े। बेटा ये तो कुरान शरीफ खणी आयो तव्हां। छा तव्हां सभई में कुरान शरीफ खणी आयो? सर असांजे घर में ही किताब है जेको कोई नथो पढ़े। अफ़सोस सां इहो चवणो थो पए त बेशक हर मुस्लमान जे घर में क़ुरान करीम जहिड़ो पाक किताब त पियो हूंदो आहे, जेको हर मुस्लमान जो रहनुमा किताब आहे, पर उनखे पढ़ण लाइ वक़्तु कोन्हे। इहो ई सबबु आहे जो अॼु असीं सभई मुस्लमान परेशान आहियूं।